सिंधड़ी में अव्हांखे अपडेट कंदा हलूं त ॻोठ सईद जागीराणी में ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो आहे। 8 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि जिन खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अव्हांखे अपडेट कंदा हलूं सिंधड़ी में ॻोठ सईद जागीराणी में ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो आहे, जहिड़े में 8 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि जिन खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अव्हांखे अपडेट कंदा हलूं ब्रेकिंग न्यूज़ आहे। सिंधड़ी जे ॻोठ सईद जागीराणी में ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो आहे, जहिड़े में 8 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। बिल्कुलु नाज़रीन, अपडेट कयूं पिया त सिंधड़ी जे ॻोठ सईद जागीराणी में ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो आहे। 8 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि जिन खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं सिंधड़ी मां शाहजहान शहर खां। शाहजहान, छा तफ़सील आहिनि? जी, मां तव्हांखे ॿुधायां त फुलानी थाणे जी अॻियां ॻोठ सईद जागीराणी जंहिंमें हारियुनि जे घर में मुबीना तौरु दाख़िल थियण जे इल्ज़ाम में औरतुनि ऐं ॿारनि ते तशदुद ॿिन्ही धुरियुनि जेके 8 ॼणा ज़ख़्मी थिया, ज़ख़्मियुनि खे इस्पताल मुंतक़िल कया। जॾहिं त मां ॿुधायां ज़ख़्मियुनि में जेको आहे नारू वरियो देवो ऐं थारियो राजू बबरी मेणी ऐं केसरी ज़ख़्मी थी पिया आहिनि, जॾहिं त ॿी धुर जो मुख़्तियार जमाल शाहिद मोहम्मद पहोड़ बि ज़ख़्मी थी पिया आहिनि। जागर शाह पहोड़ मुर्तज़ा नोरी मुख़्तियार जमाली हमिलो करे 6 साल खां वेठा आहियूं। ज़बरदस्ती राति जो देर ताईं जेको आहे घरनि में दाख़िल थियण जी कोशिशि कई आहे, जंहिंजे खां पोइ ज़ख़्मी थी पिया ऐं झेड़ो थी पियो आहे। असां जॾहिं त जवाबदार शाह ऐं ॿियनि जो चवणो त असांजी मच्छी तलाक आहे, मच्छी मारी न आहे, मन ते हिननि जेको नशे में धुपी असां मथां हमिलो कयो, असांखे ज़ख़्मी, जंहिंखां पोइ जेको आहे असांखे झेड़ो थी पियो ऐं असां घरनि में न आहियूं। महिरबानी वांदी शाहजहान अपडेट करण लाइ।